अते आओ साहब सायो सुञाती तव्हां ॿियो ख़बर कीअं आया हो? पुलिस तो कोन थियो न? बुट्टू बाकी पिने ॻाल्हि कान लाणी आया हूं क्या? पुटनि में अवां किथे लिखंदव? अवां त परे खां ई पधरा आहियो। पी 6 फुटनि जो, पुट 1.5 फुट जो। तव्हां बुरको पाए निकिरंदव तब अवां खे माण्हू सुञाणे वेंदा। ही सीधिया ऐं जो पुट आलू। ॻाल्हि त तो लख जी कई आहे। भला हिकिड़ो कमु कर, असां ॿई पीउ पुट वेंजूं, तूं तकड़ि में कपिड़ा तयारु करे रख ऐं हाजी लकुण जा कपिड़ा ॻंढ ॿधी रख त पोइ असां उहे खयूं वञूं। माना कपिड़ा मटण आया हो? न न बाकी डांस करण आया हूं जा। अरे ते धप करे आऊं। पुलिस ने पाण खां कुता आंदा उहा सभिनी जो मेर सिंघी ऐं असां पकड़जी पंदासीं। ठीकु आहे, अवां भई वेंजीसीं जी, अवां भई मेर लायो। मां तव्हांजा कपिड़ा कढायां ऐं हाजी लकुड़ जा बि कपिड़ा ॿधां। ठीकु आहे, सही आहे। हल छोरा, हल त हली वेंजो। दरवाज़ो खड़के त तकड़ि में न खोलजांइ। मथां पुलिस बाथरूम मां ईअं गेले ऐं सर्किस कराईंदी वठी वञे त पोइ कोन खोलींदुसि, तव्हां हलो। पक पक्का।